वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अह्याउ वलाकिन ला तशऊरून। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। नबी के नाम पर सौ जात जो कुर्बान होते हैं, खुदा शाहिद वही तो साहिब ईमान होते हैं। जो उनके जिक्र की महफिल सजाते हैं मोहब्बत से, रसूलुल्लाह उनके घर में खुद मेहमान होते हैं। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। सामीन हज़रात, अल्लाह तबारक व तआला अपने पाक कलाम कुरान करीम फुरकान अज़ीम में इरशाद फरमायो, वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अह्याउ वलाकिन ला तशऊरून। ऐ नचो तव्हां वला तक़ूलू लिमन युक़तल, उन्हनि जे लाइ जेके क़िताल कया विया, शहीद कया विया अल्लाह जे राह में, उन्हनि खे बोल न चओ बल्कि ज़िंदा ऐं तव्हां नथा सम्झो। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ज़ात व बरक़ात त शहीदनि जो सरदार आहे। क़ुरान चवे थो त जेके शहीद थिया अल्लाह जी राह में, अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदे, उन्हनि खे तव्हां मौल न चओ बल्कि ज़िंदा ऐं तव्हां नथा सम्झो। हाणे इंसान जो अकुल कम त नथो करे, असां ज़िंदा उनखे चवंदा आहियूं जेको खाए पीए हले घुमे फिरे। शहीद ज़िंदा कीअं हुआ? अल्लाह चवे थो उन्हनि जी हयाती हुआ जो वो रब करीम वटां रिज़्क़ बि खाईंदा आहिनि, पर तव्हां जेके इंसान उनखे सम्झी न सघंदो, तव्हांजे लाइ हुकुम आहे त उन्हनि खे ईअं न सम्झो त मरी विया, इहे ज़िंदा ऐं तव्हांजी सम्झ में ॻाल्हि न ईंदी। क़ुरान करीम में हज़रत इमाम यूसुफ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो किस्सो मशहूर आहे। बीबी ज़ुलेखा के जॾहिं हिक ॾींहुं ताना ॾिना, हिकिड़े इंसान जे लाइ तूं परेशान आहीं, एतिरे क़दुरु परेशान आहीं, न खाए थी न पिए थी, सॼो ॾींहुं तोखे यूसुफ यूसुफ यादि आहे। उहा चवे थी अव्हांखे कहिड़ी ख़बर। हिक ॾींहुं हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत कई आहे। अबीज़ा ने मोहतरम उनखे अर्ज़ो आजिज़ी कई आहे, साईं अव्हां मुंहिंजे दावत में शरीक बि न थिजो, पर अव्हां हितां गुज़र करे वञिजो या महिरबानी फरमाइजो। जिन औरतुनि ताना ॾिना उन्हनि खे घुरा करे उन्हनि जे अॻियां ताब रखियो आहे कि हाणे ईअं न कटिजो, जॾहिं यूसुफ लंघी वञे तव्हां इहे ताब कटिजो। हथां केतिरे क़दुरु क़ुरान करीम जे वाक़ियो बयान कला त हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उतां गुज़र कयो आहे, मिस्र जो शहज़ादियूं सरदारनि जो औरतूं, बीबी ज़ुलेखा चयो हाणे तव्हां भले मेवात कटियो। उन्हनि जे हथनि में मेवात आहे, हिकिड़े हथ में छुरी आहे, कटींदे कटींदे आङिरियूं कटिजी वियूं, ख़बर कान पई पए, लिबास ख़राब थी वियो आहे। जॾहिं लंघी वियो आहे चवनि थी आम इंसान कोन्हे, को फ़रिश्तो आहे। हज़रत यूसुफ जो हुस्न ॾिसी करे औरतुनि आङिरियूं कटे छॾियो, ख़बर न पई, ईज़ा न आयो, तकलीफ़ न पहुती। अज़ीज़ा ने मोहतरम उन्हनि यूसुफ खे ॾिसी करे आङिरियूं कटियो। इमाम हुसैन अली मक़ाम रज़ियल्लाहु ताला अन्हु अल्लाह जी ज़ात बरक़ात जो आशिक़ हुयो। अज़ीज़ा ने मोहतरम उनजे इश्क़ में पंहिंजी जान क़ुर्बान करे छॾी। अल्लाह तबारक व तआला मुझो चवण अमा जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। व आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।